नाज़िर ठारूशाह में उस्तादनी सरकारी मुलाज़मन पेंशन पॉलिसी खिलाफ़ मुतालबन जी मंता लाइ स्कूलनि ऐं ऑफिसनि में हड़ताल करे एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम था मोहम्मद जुड़ियल मंगी खां। जी मोहम्मद जुड़ियल। जी बिल्कुल, समूरी सिंध जा ठारूशाह ऐं भरपासे जे स्कूलनि में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सॾ ते स्कूलनि जी तालाबंदी करे तदरीसी अमल जेको आहे सो बंदि कयो वियो आहे। ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी उस्तादनि मुतालबनि जी मंता लाइ एहतजाज कयो आहे। जंहिंमें कैंपस हाई स्कूल ठारूशाह जे उस्तादनि करीम बख्श सियाल, गुलाम कादिर सुमरो, सिकंदर अली जावरी, मोहम्मद ईसा चन्ना, तारिक मेमून ऐं ॿियनि तदरीसी अमल जो बाइकाट कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ जेको असांजो एहतजाज आहे, सिंध हुकूमत जेको आहे सो सिंध जे मुलाज़िमनि सां माइटली माहवारो वर्ताव करे रही आहे। हाणे सिंध जे हर खाते जा मुलाज़िम हिकु आवाज़ थी पूरे सिंध में भरपूर एहतजाज कंदासीं। जेसीं ताईं हुकूमत असांजा जाइज़ मुतालबा पेंशन सां गॾोगॾु ॿिया मामलात मंज़ूर न कंदी, तेसीं ताईं तदरीसी अमल जो बाइकाट जारी रहंदो। जी मोहम्मद जुड़ियल, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।